नाज़रीन असां हिन वक़्तु टंडो मोहम्मद ख़ान ज़िले के तारीख़ी हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार के अंदर बीठल आहियूं ऐं अब्दुर्रहीम कातियार हाई स्कूल जो शुमार टंडो मोहम्मद ख़ान ज़िले के उन्हनि बेहतरीन स्कूलों के अंदर थिए थो जिते 500 खां वधीक ॿार तालके बुली शाह करीम जो मुख़्तलिफ़ नंढनि वॾनि शहरनि ऐं ॻोठनि जे अंदरां रोज़ानो हुते तइलीम हासिल करण जे लाइ अचनि था। हालिया पियल बरसातनि सबबि गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार के अंदर केतिरा ई वण किरी पिया आहिनि। स्कूल की इमारतनि के अंदर ॾार पइजी विया आहिनि ऐं स्कूल जूं दरियूं दरवाज़ा टुटी विया आहिनि जॾहिं स्कूल जो फर्श वग़ैरह उखड़ी वियो आहे। मासूम ॿारड़ा स्कूल के क्लास के कमरनि के अंदर वेही पढ़ण के बजाय इन ख़ौफ़ के अंदर मुब्तला हूंदा आहिनि त कंहिं महिल थी छित किरे ऐं कंहिं महिल था हू ज़िंदगी के अजल के वॼाइनि। इन सिलसिले के अंदर असां अॼु हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार के अंदर पहुता आहियूं ऐं असीं हिते मासूम ॿारनि खां पुछंदासीं त हू असांखे ॿुधाइनि त हुननि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं दरपेश आहिनि। अहमद हसन तव्हां कहिड़े क्लास में पढ़ो था? अहमद हसन तव्हां असांखे ॿुधाईंदो त बरसातनि सबबि तव्हांजे स्कूल के अंदर कहिड़ो नुक़सानु थियो आहे या तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि? साईं बरसात में असांजे स्कूल में जाम नुक़सानु थियो आहे। जीअं बरसाति पवण जे करे असांजे स्कूल जे छितूं आहिनि चापड़ा किरी रहिया आहिनि ऐं वण जेके किरी विया आहिनि ऐं जायूं सभु किरी वियूं आहिनि ऐं ठेकेदार जेकी इमारत ठहियलु उहो छॾे भॼी वियो आहे। 2-3 सालनि खां सो तयारु कोन थी आहे। असीं हुकूमत खां इहा गुज़ारिश था करियूं जेकी जॻह छॾे ठेकेदार भॼी वियो आहे उहा ॿिए तयारु कई। सर असांखे केतिरियूं ई असांजे स्कूल में तकलीफ़ूं दरपेश आहिनि। त असांखे वॾी तकलीफ़ त इहा आहे त असांजे स्कूलनि जी जेकी छुटियूं आहिनि उन मां त चापड़ था करनि ऐं बरसाति जे सबबु टुमी रहियूं आहिनि ऐं असांखे तकलीफ़ आहे त असांखे डपु बि आहे ऐं असीं पंहिंजे क्लासनि में वेहो कोन सघूं। असीं स्कूलनि जे ॿाहिरि बीठा आहियूं ऐं असांजे अधु बिल्डिंगूं ठहियलु आहिनि तो अधु बिल्डिंगूं ठहियलु ठेकेदार छॾे भॼी वियो आहे। असीं इन करे हुकूमत खां दरख़्वास्त था कयूं त असांजी जेकी स्कूलनि जी मरमत कई वञे ऐं असांखे ठाहे ॾियो वञे। जो इनखे 3-4 साल 2-2.5 साल तक़रीबन थी विया आहिनि। स्कूल जेके ठहियल हुआ पुराणी बिल्डिंग हुई उहा ढाराए पट कराई वई ऐं ॿी बिल्डिंग तयारु थी रही। उनखे जो कमु ठेकेदार अध में छॾे भॼी वियो ऐं को स्कूल जी को अॻुवाणी करण वारो कोन्हे। हिते जेके बिल्डिंग आहे पुराणी बती आहे उन में छोकिरा पढ़नि था पर उन में वीह ते बि डपु थो थिए। मथां न केॾी महिल किरी पए का जान ॿारनि जी वञे हली। असांखे ख़ुदि डपु थो थिए वीह ते। इन करे असीं दरख़्वास्त था करियूं त महिरबानी करे जेके स्कूल जूं सहूलियतूं आहिनि उहे शागिर्दनि खे फ़राहम कयूं वञनि। हुकूमत वक़्तु फ़र्ज़ आहे थिए थो त हिन इलाइक़े बिलख़ुसूस टंडो मोहम्मद ख़ान ज़िले जे हिननि ॿारनि जी ज़िंदगियुनि खे बचाइण जे लाइ ऐं हज़ारे उहे शागिर्द जेकी हिन मादरे इल्मी जे अंदरां तइलीम हासिल करे रहिया आहिनि उन्हनि जी क़ीमती ज़िंदगियुनि खे बचाइण जे लाइ ऐं हिननि जे मुस्तक़बिल खे संवारण जे लाइ तोड़े हिननि जी हयातियुनि खे दिफ़ा करण जे लाइ गवर्नमेंट अॻिते अचे ऐं हिन स्कूल के दरपेश मसइलनि खे हल करण जे लाइ पंहिंजो किरदारु अदा करे। कैमरामैन नूर ख़ासकेरी सां गॾु अब्दुल रशीद सुमरो, सिंध TV न्यूज़, गवर्नमेंट हाई स्कूल अब्दुर्रहीम कातियार।